कराची में जेल चौरंगी वटि 15 माड़ इमारत के लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। इन हवाले सां वेझो लिंक ते मौजूद आहे आमिर सुप्रोजी। आमिर जी बिल्कुलु असां मौजूदु आहियूं चेज़अप सुपर मार्केट ही जेको जेल चौरंगी ते आहे उन में सुबुह जेको आहे सो ओचितो जेकी बाहि वकोड़े वई, मगर हिन महिल ताईं उन बाहि ते कंट्रोल नाहे थी सघियो। यकीनन हिते 12 खां वधीक फायर ब्रिगेड जूं गाॾियूं मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु जेकी पाकिस्तान नेवी जूं फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि ऐं प्राइवेट जेके पाणी जा टैंकर आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। पर हिन महिल ताईं जेको बेसमेंट में लॻल बाहि आहे सुपर मार्केट में उन ते कंट्रोल नाहे थी सघियो। यकीनन ही इन जे अंदरां जेकी बाहि लॻल आहे ही इंतिहाई तेज़ क़िस्म जो धुओं आहे जंहिंमें रेस्क्यू जा जेके अॻुवान आहिनि या वर्कर आहिनि उहे इन में अंदरि नथा दाख़िल थी सघनि। ॿिए तरफ़ हिते DCP आयो आहे, उन बि इहो ई चयो आहे त ही जेको सुपर मार्केट में लॻल बाहि आहे उन ते कंट्रोल करण जी कोशिशि कयूं था, मगर हिन में हिन महिल ताईं को बि जानी नुक़सान थियण जा इतला न आहिनि। ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वाह पिणु हिते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन बि इहो ई चयो आहे त हिते तेज़ धुएं जेकी लॻल बाहि बेसमेंट में आहे त उन में जेके फायर ब्रिगेड जा वर्कर आहिनि उहे अंदरि नथा दाख़िल थी सघनि, छो जो ही ज़हरीलो धुओं आहे जंहिंजे ॿाहिरि निकिरण सां जेको आहे सो ॿाहिरि जेको निकिरे थो उते जेके ॿाहिरि जेके माण्हू आहिनि उहे बि इन में मुतासिर थिया आहिनि। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही सुपर मार्केट जे जेकी मथां जेकी रिहाइशी माण्हू आहिनि उन्हनि खां बि फ्लैट ख़ाली कराए विया आहिनि, उनखे रेस्क्यू करे ॿाहिरि कढियो वियो आहे त ही बेसमेंट वारी बाहि ख़ुदा न ख़ासि अगरि मथे वञे त उन्हनि खे बि बचाए सघिजे। यकीनन ही बाहि जो ज़ोर हिन महिल ताईं तेज़ आहे, हिन ते कंट्रोल नाहे थी सघियो। सुबुह लॻल बाहि हिन महिल ताईं जारी आहे ऐं रेस्क्यू जा जेके वर्कर आहिनि उहे पिणु कोशिशि कनि था त हिन बाहि खे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां क़ाबू कजे, मगर हिन बाहि जो जेको बेसमेंट में लॻल कपिड़े जे गोदाम में आहे हिन जो तेज़ तेज़ाब ऐं धुओं आहे, ज़हरीलो धुओं, जेकी वर्कर आहिनि उहे अंदरि दाख़िल नथा थी सघनि। त यकीनन हीअ अव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघंदो त हीउ जेको धुओं आहे इंतिहाई तेज़ आहे ऐं हीउ सुपर मार्केट में लॻल सुबुह खां बाहि हिन महिल ताईं हिन ते कंट्रोल नाहे अची सघियो। ॿिए तरफ़ इंटेलिजेंट इदारा पिणु मौजूदु आहिनि, उन सां गॾोगॾु पुलिस, पाकिस्तान रेंजर्स, नेवी जा पिणु एहलकार हिते घुराया विया आहिनि। जेको आहे सो DC पिणु इहो चयो आहे त जेकी बाहि लॻल आहे उन जी इंक्वायरी बाद में ई थी सघे थी त आया हीअ बाहि कीअं लॻी। बाहि जेकी आहे हिन महिल ताईं जारी आहे ऐं कोशिशि कई पई वञे त हिन ते कंट्रोल कजे, पर यकीनन बाहि जारी आहे। रेस्क्यू जा जेके वर्कर आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि हिननि बाहि खे विसाइण जे लाइ।